जाम शोरो जी तारीख़ सिंध यूनिवर्सिटी रेलवे स्टेशन ते हिकु अहिड़ी स्टेशन जेका कंहिं दौर में इल्मु सफ़र ऐं रौनक जी अलामत हूंदी हुई। हिकु वक़्तु हुई जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ शागिर्द हिते लहंदा हुआ ऐं सिंध यूनिवर्सिटी समेत ॿियनि तालीमी इदारनि मां वेंदा हुआ। ट्रेनुनि जी अचवञ जेकी आहे, मुसाफ़िरनि जी रश ऐं चांहि जी होटलुनि जी रौनक ऐं प्लेटफार्म ते हलचल हिन स्टेशन जी सुञाणप हूंदी हुई। पर अॼु ही मंज़र बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। स्टेशन जी ख़ामोशी ऐं इमारत जेको आहे ज़बून हालिया जो शिकार बणियल आहे। ट्रेनुनि जी अचवञ जेकी आहे उहा तक़रीबन मुकमल तौर ते जेको आहे सो बंदि थी चुकी आहे। प्लेटफार्म पंहिंजे पुराणी सूंहं जेको आहे सो विञाए वेठी आहे। वधीक अचो त हितां जे मक़ामी शहरनि ऐं मुसाफ़िरनि ऐं मुलाज़िमनि खां ॿुधूं था त उहे स्टेशन जेकी माज़ी ऐं मौजूदा सूरत हाल ऐं पंहिंजी उमेद बाबति जेको आहे सो छा था चवनि। माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे, रेल हले ई कान थी। माण्हू किराया भाड़ा ग़रीब माण्हू ॾाढा परेशान आहिनि। जे इहा हले त माण्हुनि खे रिलीफ मिले ऐं माण्हुनि जे किराए में घटिताई थिए। बसुनि वारा पंहिंजी पिया मनमानी कनि। रेलवे स्टेशन बंदि लॻी पई आहे। गवर्नमेंट खे इहो थिए ई कोन थो त चालू कनि। रुॻो हिते अचो चकर ॾियारियो, अॻिते पोइते करियो, रेल वापसि कायो वञनि। हेॾा ॾिसो करोड़ रुपए जा माल लथा पिया आहिनि, मटेरियल लथा पिया आहिनि, पर उन्हनि खे वठे कंदी रुॻो तेल पिया साड़ीनि। हिते अॻिते पोइते करियो। इन ठाहिण जो कमु, पटड़ी ठाहिण जो कमु, रेलवे स्टेशन बंदि पई आहे। माण्हुनि जूं पघारूं हलनि पियूं, ॿियूं हलनि पियूं, ड्राइवरनि जूं पघारूं हलनि पियूं, सभु वांदा वेठा आहिनि। रेलवे हले कान थी, माण्हू परेशान। अवाम इहे सभु इन पासे आहे, दादू सेवण लाड़काणे पासे अवाम काफ़ी हिते आहे त, पर उनखे ॾाढी परेशानी आहे। वीचारा ॾाढा परेशान। भाड़ा किराया महांगा लॻा पिया आहिनि। केरु पुछण वारो कोन्हे, केरु चवण वारो कोन्हे। कंहिंखे तव्हां ॾिजे, को ॿुधण वारो ई कोन्हे। जंहिंखे चओ त ॿुधण वारो ई कोन्हे। ख़ाली खामा रुॻो पघारूं खणियो वेठा आहिनि। ऑफिसूं भरियो, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, उन एसियुनि में सुता पिया आहिनि। ड्राइवरनि जूं पघारूं बि जे हले त गवर्नमेंट खे फ़ाइदो थिए न। गवर्नमेंट खे फ़ाइदो ई थींदो न। माण्हू चढ़ंदा, अवाम चढ़ंदी त गवर्नमेंट खे फ़ाइदो थींदो। इन लाइ असीं वज़ीर आज़म पाकिस्तान खे पुरज़ोर अपील था करियूं, वज़ीर रेलवे खे बि अपील था करियूं त हीअ रेलवे ट्रैक चालू कयो वञे। सेवण कोटलीअ खां सेवण, दादू लाड़काणो, त अवाम खे रिलीफ मिले। असां चवंदासीं त 27 मार्च खां रेल बंदि आहे 2025 खां, ऐं हितां जी अर्निंग घटि में घटि 50,000 डेली जी आहे। हितां माण्हू तमामु रश हूंदी आहे। 100 खनि माण्हू हितां डेली चढ़ंदा आहिनि। शागिर्द अचनि था हितां यूनिवर्सिटी, आवाम अचे थो पुछा करणु, शागिर्द अचनि था पुछा करणु। डेली परेशान आहिनि माण्हू, आवाम परेशान आहे रेल जे करे। ग़रीब माण्हू आहिनि, जेको रेल जो सफ़र सवलो बि आहे, सस्तो बि आहे, ऐं बसुनि जो किरायो महांगो आहे। काफ़ी टाइम खां रेलवे स्टेशन बंदि लॻी पई आहे। इलाही माण्हू परेशान था थियनि। जीअं त वञूं था गाॾी ॾे त गाॾी वारा इलाही किरायो था वठनि। ग़रीब माण्हू सफ़र नथो करे सघे। को पंहिंजे में वञे थो या दावत ते वञे थो। एक्साइज़ हज़ारे मसइला लॻा पिया आहिनि। त इन करे महिरबानी करे रेलवे स्टेशन हलाई वञे ऐं इलाही ग़रीबनि जी बि मदद थी थी सघे हिन सां। जीअं त वञूं था बसनि वारे ॾे, हिकु त बेइज़ती थी थिए, ॿिया मसइला घणा लॻा पिया आहिनि ऐं हज़ारे मसइला थी चुकिया आहिनि। इन करे रेलवे स्टेशन महिरबानी करे खोली वञे त अञा बहितर। हीअ जेका रेल सुबुह जो जेका पासिंगर रेल हलंदी, काफ़ी ग़रीब माण्हुनि खे सहूलियत थी, जेको पंहिंजे मंज़िल ते पुॼंदा हुआ। असां त इहो वरी रेलवे पाकिस्तान खां वफ़ाक़ी वज़ीर रेलवे खां मुतालबो कयूं था त महिरबानी करे हिन लाइन सां इहा रेलवे पासिंगर रेल बहाल कयो वञे। ॿियो जेको बुलान मेल हलंदी राति जो, जेको कोटिया ताईं वेंदी हुई, उहा बंदि आहे। उहा बि हिकिड़ी ग़रीब माण्हुनि लाइ कराची खां कोटिया ताईं हलंदी, उहा बि हिकिड़ी सहूलियत हुई। उहा बि कुझु हालातुनि जे करे बंदि थी वई आहे। त असां चाहियूं था त उहा महिरबानी हीअ हिते हले। ऐं जेको हीउ कमु हले पियो सुस्त रफ़्तारीअ जे हिसाब सां, कमु थिए थो पर तमामु सुस्त रफ़्तारीअ जे हिसाब सां, इन खे जल्द मुकमल थियणु घुरिजे। ऐं बाक़ी होॾे जेको ट्रांसपोर्ट जी हालत आहे, उहा त तव्हां सभिनी खे दुनिया खे ख़बर आहे त सेवण ताईं 1,000 रुपया किरायो था वठनि। तव्हां हितां जे शहरनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु हो त करोड़ रुपया बजट रेलवे खे हुअण बावजूदि बि हीअ रेलवे जेकी आहे उहा ज़बून हाल जो शिकार आहे। हीअ रेलवे ट्रैक जेकी आहे उहा मुकमल तौर ते बंदि थी चुकी आहे। हिननि वधीक इहो चयो त हीअ रेलवे जेकी आहे पंहिंजे रूटनि ते हलाए असांजी जेको आहे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासित मल्हार, सिंध वॉइस न्यूज़, जाम शोरो।